नाज़रीन, मीरो खान ॻोठ माग दीनारी जिते दौर में बुनियादी सहूलतन जी खोट सबब मसलन जे वर चढ़ियल आहे, जॾहिं त रहवासी मासूम वारनि समेत सरापा एहतजाज बणियल आहिनि। वधीक तफ़सीलन लाइ पेश आहे मुजाहिद सुमरो जी ही रिपोर्ट। किचिरो लगे पियो अधु माण्हू बीमार थी विया आहिनि। डीसी साहब खे अपील थे ॾुता माण्हू ॾियण सां सफ़ाई लाइ सफ़ा किचिरो लॻो पियो आहे घणो, ना बिजली आहे ना कुछ, घणा माण्हू बीमार थी विया आहिनि। बीमारी जे सबब छा छाजे खां बीमारी थी आहे? किचिरो लॻो पियो हाणे घणो, ऐं बिजली भी 2 सालनि खां कोन्हे असां वटि। हिन वक़्तु एतिरो परेशान आहियूं, गर्मी जी मौसम भी अची वई आहे। अॻु में त हाणे सियारो हुयो, हाणे गर्मी भी आहे। आला अख़्तियारनि खां गुज़ारिश अपील था कयूं त महिरबानी करे खुदारा असांजी मदद कयो। सभु हिम्मत अफ़ज़ाई करे हे रोड असांजो ठहियो, अल्हम्दुलिल्लाह। हिन महिल असांजो रोड त ठहियो आहे, पर सफ़ाई सफ़ा न आहे। हाणे महिरबानी करे डीसी साहब खे असां इहो अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे असांखे सफ़ाई जे लाइ 2 माण्हू ॾे। कैमरामैन माशूद दीनारी सां गॾु मुजाहिद सुमरो, मराठी न्यूज़।